तो अदा अज है जे सिम इस्तेमाल कंदड़ दोस्तन जो वारो। तो बाबा जे सिम जा ही कोर्स अवांखे मालूम हुजण ज़रूरी है। अगर तव्हां जे सिम इस्तेमाल कयो था ॾिसो हाणे अगर तव्हां को भी पैकेज लगायो है पंहिंजे जे सिम ते को भी पैकेज लगायो है को भी कोड लगा करे पैकेज लगायो है अने अवांखे इहो ख़बर कोन थी पई त बाबा इनखे चेक कीअं कयूं केतिरा MB SMS मिंट बचा आहिनि। हिक कोड जे मदद सां तव्हां को भी पैकेज लगायो हुजे सिर्फ़ु हिकु कोड तव्हां लगाईंदा अवांखे बकाया पैकेज जो स्टेटस ख़बर पइजी वेंदी त बाबा केतिरा मिंट बचा आहिनि केतिरे SMS बचा आहिनि केतिरियूं MB बचियूं आहिनि। ठीकु आहे कहिड़ो कोड आहे *444*6*2*3#। ठीकु आहे ॿीहर रिपीट थो कयां ॿीहर तव्हांखे ॾसां थो *444*6*2*3#। इन खां पोइ ख़बर पइजी वेंदी कोड लॻाइण खां पोइ त भाई केतिरा मिंट बचा आहिनि केतिरा SMS बचा आहिनि केतिरा MB बचा आहिनि। बैलेंस के लॉक करणु चाहियो था लॉक मतलब त अवांजी जेकी इंटरनेट आहे सिर्फ़ु अवांजे पैकेज ते हले अवांजे सिम जे अंदरि जेको भी बैलेंस आहे उहो इंटरनेट ते ख़र्च न थिए इस्तेमालु न थिए त बाबा उहो कोड आहे *275#। ठीकु आहे *275# लॻाईंदा अवांजे सिम जो बैलेंस इंटरनेट ते इस्तेमालु न थींदो। अगरि तव्हां पंहिंजो बैलेंस एमरजेंसी सूरत में कंहिं यार दोस्त मिट माइट फैमिली मेंबर खे शेयर करणु चाहियो था त उहो छा तरीक़ेकार आहे काफ़ी आसान तरीक़ेकार है *100*92 उन खां पोइ नंबर लिखो 300 जेको भी नंबर आहे लिखी करे स्टार उहा रक़म लिखो जंहिंजी तव्हां शेयर करणु चाहियो था इन खां पोइ हैश लॻायो जीअं तव्हां गॾु स्क्रीन ते बि ॾिसो पिया उन खां पोइ जॾहिं तव्हां डायल कंदा अवांजी सिम मां उहो बैलेंस ॿिए नंबर तां पंहिंजे सिम ते शेयर थी वेंदो। ठीकु आहे एडवांस वठणु चाहियो था जे सिम ते त *112# *112# लॻाईंदा ऐं जे सिम ते अवांखे एडवांस मिली वेंदो। वरी अगरि ऑटोमेटिक पाण ई एडवांस अची थो वञे जे सिम ते उनखे बंदि कराइण जो कहिड़ो तरीक़ेकार आहे त उहा काफ़ी आसान तरीक़ेकार आहे *112 *4# ते तव्हां लॻाईंदा *112*4# *112*4# लॻाईंदा ऐं सिम ते ऑटोमेटिक एडवांस न ईंदो जॾहिं तव्हां पाण चाहींदा तॾहिं एडवांस ईंदो ऐं एडवांस हासिलु करण लाइ साॻियो ई *112# तव्हांखे कोड लॻाइणो पवंदो। अगर तव्हां जेको आहे सो पंहिंजी सिम जेकी तव्हां सिम इस्तेमालु कयो था अवांखे जे सिम जेकी इस्तेमालु कयो था रस्ते तां मिले थी घरां मिले थी जेको जेकी सिम अवां वटि आहे उन मालिक ॾिसणु चाहियो था केरु आहे उन शनाख़्ती कार्ड नंबर छा आहे सो उन लाइ अवांखे जेको आहे सो *444*6*1#। ठीकु आहे *444*6*1# लॻाईंदा सिम जे मालिक जो नालो उन शनाख़्ती कार्ड नंबर अवांखे ख़बर पइजी वेंदी। सिम लॻाओ ऑफर जेकी घर में सिम पियल हूंदी आहे पुराणी रखियल हूंदी आहे महीने ॾेढ ॿिनि महीने खां पोइ उन ते फ्री SMS मिंट ऐं MB हासिलु करण लाइ तव्हांखे *551# लॻाइणो पवंदो। अगरि तव्हां वाक़ई अहल हूंदा इन ऑफर जे तव्हांखे घर वेठे फ्रीअ में इंटरनेट मैसेज ऐं मिंट मिली वेंदा। ऐं ॾिसो अगरि तव्हां जेको आहे पंहिंजे सिम जो नंबर जे सिम जो ॼाणणु चाहियो था उन सिम जो नंबर छा आहे त उन लाइ 3 कोड इस्तेमालु थींदा आहिनि। ठीकु आहे *99# असां सभिनी खे ख़बर हूंदी आहे पर *11# ते बि तव्हां ॾिसी सघो था ऐं *1234# लॻाईंदा त बि तव्हां ॾिसी सघो था। अगरि ॾिसो था तव्हां सिम जो बकाया बैलेंस केतिरो आहे सभिनी खे ख़बर आहे मां बि अव्हांखे ॿुधाए छॾियां *111# तव्हां लॻाईंदा सिम जो बकाया बैलेंस अव्हांखे ख़बर पइजी वेंदी। हेल्पलाइन ते राब्तो करणो आहे त कहिड़ो कोड आहे त कहिड़ो नंबर आहे उहा जेज़ वारी जी हेल्पलाइन जो नंबर आहे 11। बसि हे जो वीडियो अगरि तव्हांखे वीडियो पसंदि अचे जंहिंखे हिन जी ज़रूरत हुजे हुन सां शेयर करे छॾींदा पंहिंजे भाउ खे दुआ में यादि रखंदा। अॼु वीडियो में एतिरो ई अल्लाह हाफ़िज़।